नाज़रीन, आवाज़ टीवी पारां ऐलानल इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि सकाफ़त ॾियारे जूं तयारियूं जारी आहिनि। उन ई हवाले सां हिंगोर जा वासियुनि बि सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने सां मल्हाइण जो अज़म वरचायो आहे। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सिकंदर अली तुन्यो। आवाज़ टीवी नेटवर्क पारां 5 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो ते इल्म पिरायो सिंध संवारियो जे सिरे हेठि मल्हाइण वारे ऐलान खां पोइ ॿियनि शहरनि जीअं हिंगोरजा में बि सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ तयारियूं शुरू थी वियूं आहिनि। सकाफ़ती ॾियारो वेझो ईंदे ई अजरक ऐं टोपियुनि जी ख़रीदारीअ में इज़ाफ़ो थी वियो आहे। सकाफ़ती ॾियारो मल्हाइण बाबति शहरनि, स्कूली शागिर्दनि, उस्तादनि ऐं दुकानदारनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। 5 डिसंबर ते आवाज़ टीवी तरफ़ां सकाफ़त जो ॾियारो जेको इन नारे सां मुंसलिक कयो आहे, इल्म पिरायो सिंध संवारियो, उनजी असां भरपूर नमूने सां आजियां कयूं था। इन खे मद्देनज़र रखंदे शागिर्दनि, उस्तादनि में वॾो जोश ऐं जज़्बो आहे, छो जो हिन सकाफ़त जे ॾियारे खे असां इल्म सां मुंसलिक कयो आहे ऐं हीउ ॾियारो असां हर साल जीअं भरपूर नमूने सां मल्हाइण जो इरादो रखूं था। असां इहो बाइकाते प्रोग्राम ज़ोर शोर सां हले थो पियो। इंशाअल्लाह ताला असां 5 डिसंबर ते प्रोग्राम वॾे पैमाने ते कंदासीं। उनखां अलावा बक़ौल अयाज़ साहब जीअं फरमायो त सिंध खां सवाइ मुंहिंजी शाइरी अजाई आहे, काइनात जी ख़ुशबू सिंध में समाई आहे। ॿारनि खे तयारियूं कराईंदा आहियूं, स्पीच तक़रीरूं कराईंदा आहियूं सिंध जे हवाले सां, सिंध जी तारीख़ुनि जे हवाले सां, जेका सिंध जा पुराणा जेके तारीख़ी हुयूं उन्हनि खे उजागर करण जे लाइ असां इहे प्रोग्राम तक़रीरूं ऐं ॿारनि खे तयारी करण लाइ मसरूफ़ आहियूं। हर साल मल्हाईंदा आहियूं ऐं हिन साल बि भरपूर तयारियूं कयूं। अजरक बि वरिता आहिनि, टोपियूं बि वरितियूं आहिनि ऐं 5 डिसंबर ते असांजी फुल तयारियूं लॻियूं पियूं आहिनि ऐं अॻिते बि मल्हाईंदासीं ऐं मल्हाईंदा रहंदासीं। सकाफ़त जो ॾियारो ॾाढे भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं ऐं असां फुल तयारियूं करे रहिया आहियूं। हिन महिल असांजो अजरक टोपी वरितियूं आहिनि असां, ऐं जेसि ताईं सिसीअ में साहु हूंदो इंशाअल्लाह असां पंहिंजे सिंध जो ॾियारो मल्हाईंदा रहंदासीं। वॾी ख़रीदारी आहे, जीअं त माण्हू अचनि था सुबुह खां वठी शाम ते, असांजी रोज़ी में बि बरकत पई आहे ऐं टोपी अजरक जी सेल बि में इज़ाफ़ो थियो आहे। माण्हू पंहिंजा ॿार बच्चा नंढा गुलाब जे गुलनि जहिड़ा बि वठी था अचनि, उन्हनि खे बि सिंधी अजरक टोपी था वठी ॾियनि ऐं पंहिंजे दोस्तनि लाइ बि तोहफ़ो मोकिलनि था। हिंगोरजा वासियुनि सकाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन पिणु कयो आहे। कैमरा टीम सां गॾु सिकंदर अली तुन्यो, आवाज़ टीवी न्यूज़ हिंगोरजा।